बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। उन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे शहदादपुर खां केटी न्यूज़ जे रिपोर्टर शाद मंगी। जी शाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? रोशनी, मक़सूद ॻोठ यारो रिंद में रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में कंहिं मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिंमें थियल फायरिंग जे नतीजे में बंदूक जी गोली लॻण करे सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द नौजवान धीरन ख़ान वलद ग़ुलाम हुसैन सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तुर्क नवाबशाह जे अस्पताल में वञो वियो, जिते उहो ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वियो। एतिरा हूंदे संदसि घर में क़हराम मची वियो ऐं घर पातनि खे बेहोशी जा दौरा पवण शुरू थी विया। मक़तूल नौजवान जे वालिद ग़ुलाम हुसैन हंजू हारी ते ॿुधायो त ज़ालिमनि मूं सां ज़ुल्म कयो आहे। पुलिस इंस्पेक्टर दरिया ख़ान दंद थाणे जी पुलिस सरज़मीन ते पहुची इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार मुलज़िम खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं SHO मक़सूदो रिंद हक़ नवाज़ जूणे जे ॿुधायो त जवाबदार खे गिरफ़्तार करण खां पोइ फोती नौजवान जे वारसनि जे अचण सां केस दाख़िल करे वधीक तहक़ीक़ात कई वेंदी। जी वॾी महिरबानी नाज़रीन, शहदादपुर खां शाद मंगी असांखे तफ़सील ॾेई रहियो हो। रिंद बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग जे नतीजे में नौजवान मारिजी